वस्सलातु वस्सलामु अला हुसैनिल मज़लूम जगह को भायर कुसे असभाव जे मोहब्बत में जंजीर पाए शर मुसल जे बाहर पोती मिंबर जो कसमा माए का उलमा का पुछो किबला अठावी रजब का मठी जन सैयद रादियो की तारीख करबला पोतियो भाव जे मोहब्बत जंजीर जमलो पहले जवाब जो के मुस्लिम भाई हो ये पप्पा मदद मन करो रमण वारो हे कताओ में बेहया वन उठ बेहया बाय ताली रात जी जागल हुई जना अचानक अख साख लगी या एक बेगैरत ताज़े अनोखने धी के हित है और मनवारा ऐसी तरबी जो रोसी उठी सर जो खून हथन में खने हुसैन दे नवई सजाद दे नवई लोगों को छुटका दे वही और दे वही जब भरे दिन गर्दन में गादी जो सरबत कान चलाए वही जदी मुखे के गाल बुधायो कोई जो पंज जमीन मां गुजरंदो वा हथ खुलियल हूंदा त कुरान खणायो पतन जी जागीर ज़ैनब हथ बधाए सजाद चेतो
निफरत कंदे ओ जेके सीने ते सुमारे उहारो दी गुज़रदी अम्मा बाद क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना बदूल जदीन जो सब कुछ दुनिया जो कोई दुख न दिसो पाक साइण तमाजे बचन कदम कदम इबादत में शफा बस जल्दी जल्दी मुझी तबीयत थोड़ी ना सादा है मां हिकड़ो हिस्सो इबादत जो मुकम्मल कियो बे हिस्से के चंद मिनटन जी नौकरी जे लाइ एक बानी ज़ाकिर अज़ादार मज़लूम इमाम हुसैन जो हुक्म पछाड़ी मसाइल एक मां धी टे पुट टिन हसन जो मूंखे हुकुम आहे त मसाइल चंद जुमला मां पढ़ंदुमि लेकिन तव्हांजे आॻो काइनात जे उन नबी जी हदीस पढ़ी आहे जेको सिवाय वही जे न ॻाल्हाईंदो हुजे मुस्तफ़ा तो फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैन वाह वाह सुभान अल्लाह हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन जो तर्जुमो शिया जे नंढे वॾे फर्द वटि मौजूद आहे लेकिन जेका ॿी हदीस पढ़ी आहे मुस्तफ़ा तो फरमाए अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैन नबी तो फरमाए खुदावंदा तूं भी उन सां मोहब्बत कर जैसा हुसैन मोहब्बत करे ऐं तव्हां असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जेके हुसैन जा मोहब आहियूं ऐं तव्हां असांखे पक बि आहे त क़यामत महशर जे जाड़े शिफ़ा थींदी त उनजो कारण हुसैन जी मोहब्बत पंहिंजे दौर जूं वॾियूं वॾियूं हस्तियूं गुज़रियूं आहिनि जिन हुसैन ते नाज़ कयो मसलन जनाब उम्मुल फज़ल थी फरमाए हुसैन जो एॾो वॾो मक़ाम जो हुसैन जे बाबे जहिड़ो न कंहिंजो बाबो हुसैन जे माउ जहिड़ी न कंहिंजी माउ हुसैन जे नाने जहिड़ो न कंहिंजो नानो हुसैन जे नानीअ जहिड़ी न कंहिंजी नानी एॾो वॾो मक़ाम आहे हुसैन हुसैन जी नानी उलमा ज़ाकिरीन तारीख़ दसे थी त मुस्तफ़ा जे घर में इन्हनि चयो त जनाब ख़दीजतुल कुबरा उमिरि जी वॾी हुई तव्हांजी उन सां एतिरी मोहबत छो आहे मुस्तफ़ा फरमायो त ख़दीजा जा मूं ते वॾा अहसान आहिनि जॾहिं मुंहिंजा हथ ख़ाली हुया त हिन पूरी मिल्कियत दीन जे ख़ातिर लुटाई एॾो वॾो मक़ाम आहे हुसैन जी नानी हुसैन जो बाबो हुसैन जे बाबे लाइ माण्हुनि जा वॾा वॾा इमाम चई विया वॾा वॾा इमाम ईअं चई विया त मां मरंदे मरियम शाफ़ी सम्झी न सघियो त शाफ़ी जो ख़ुदा अली या अल्लाह ख़ुदा आहे इमाम हुसैन तव्हांखे आबाद रखे इन काइनात जे गरीब नवाज़ हुसैन जे शान जो हिकिड़ो क़सीदो खणी आयो तव्हांजो अगरि शौक़ ऐं ज़हन हाज़िर आहे त इंशाअल्लाह महिराज ज़रूरु थींदो सलवार पढ़ो त मां ॿ मिसरा क़सीदे जा पढ़ी पोइ ज़िक्र मसाइल कयो ऐं मुंहिंजी मौतबान अपील आहे पढ़ियल काफ़ी भेर आहे लेकिन शायदि गौर न थियो आहे हिन क़सीदे ते गौर कंदो त तव्हांखे हुसैन सम्झो काइनात जी क़ीमत खां वधि मिसरा अथसि हिकु दफ़ो ॾींहं तकलीफ़ कयो सलवार त पढ़ो ख़ानदान घर खुदा का हरम हमारा
सैयदा बतूरा दे उसका परचम अलम हमारा है, घर खुदा का हरम हमारा है। नारे हैदरी हुसैन जो जदे शहादत जाम सोची दो हुसैन जदा शहादत जाम मान तो जमा मुस्तफा तो फरमाए मन्ना ताला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा जे वो असां चोरन जी मोहब्बत जे जे दिल में आयो के मौत जे तो मरे तो शहीद कब्र में पहुंचो नकी रहना आया अज़ादार निधन को न हुंदो अज़ादार जे कब्र में अज़ादार खम पे चोरन जी कुर्सी लगती नकी रह के जवाब दे कर चाहता चवण इसको ही सवाल मत इस कोई सवाल मत करना, कह रहे हैं ये हम हमारा है। कह रहे हैं ये हम हमारा है, उसका परचम अलम मिसरो जियो ये जेके अज़ादारन के अखी वाले मोबले के बूढ़ा हुआ था ये अज़ादार जब गोरा मुझे पाक साइन पांच रुमाल में महफूज कर दिया शायद कलम खड़ी लिखी कर शाथ चवे उसकी आंखें खुदा को देखेंगी शायद सवाल कई जो मौला के उसकी आंखें देखेंगी जिसकी आंखों में गम हमारा जिसकी आंखों में गम हमारा है। नारे हैदरी आखिरी मिसरों लेकिन हुंदो हिन ॿियनि मिसरनि खां बि गौरव ॾिसो कायनात जी क़ीमत का वक़्त मिसरो हमें हिंदू हिक हिंदू जो वकील छो जो हुसैन सद शियन जो इमाम न आहे हुसैन ओॾो उन जो इमाम पंहिंजे जे ज़हन ऐं दिल में ग़ैरत थी जाए हमें हिंदू हुसैन पूजते हैं हमें हिंदू हुसैन पूजते हैं इसको झुकना धर्म हमारा तारीख में अगर शाम का बाजार न होता शबीर का बेटा कभी बीमार न होता रोण वारो लख ख़ज़ाइल पढ़िया वजन लेकिन हिन तॾहिं ते अज़ादार तॾहिं करे थींदा आहिनि जॾहिं शाम वारी साइण चाहे हुसैन जो सदको मौला तोखे दुनिया के दुखन खां महफूज़ रखे बस जल्दी जल्दी मुख़्तसर मुकायम नौफल बिन हिलाल जी धी आई जनाब फिजा लफ्ज़ ते तवज्जो हुजे नौफल बिन हिलाल जी धी जनाब फिजा वट आई हथ बदी चेती फिजा तुम सैयदन जे घराणी जी कड़ी मां सवाल करण आई आहियां फिजा साहिब चेती कहिड़ो हथ बदी चेती सवाल इहो करण आई आहियां फिजा मूंखे ॿुधाए सैयदन जे वेढ़े में पहिरियों पहिरियों ख़ुशी कॾहिं थी ऐं पहिरियों पहिरियों गमी कॾहिं मरहबा अगर रोअण आयो त ईअं रो जीअं अली जी धीअ खे रोअण जो हक़ आहे जॾहिं नौफल बिन हिलाल जे धी इहो सवाल कयो साइण फिजा सदको चादर लहाए कमर सां ॿधी ज़मीन ते वेही चेती नौफल बिन हिलाल जी धी सैयद
वे तो के आराम से बुधाया नौफल बिन हिलाल जी दी वेही रही तब जो मुझे पासे मुझे नजर मौला जाते हुसैन वेही रही जनाब खिजा जिसकी मुख बुढ़ा पे खुशी की पूछे या कमी नौफल बिन हिलाल जी दी थी खुशी बुढ़ा साईं फरमाए थी सैयदन जे बेड़े में पहिरियों पहिरियों खुशी कदई थी या जॾहिं सकीना और असगर जे माउ जी ॿोली घर में आई सकीना और असगर जे माउ रोण वारो ये उहा रुबाब जंहिंजी हिक कुर्बानी करबला में ॿी कुर्बानी शाम में ज़ैनब सां गॾु मरहबा इहो हक़ मज़लूमन खे रोअण जो हिक कुर्बानी करबला में भी शाम में या तो खुशी गमी साईं फिजा फरमाए थी सैयदन जे वेड़े में पहिरियों पहिरियों गमी तॾहिं थी जॾहिं औनो मोहब्बत जे अमा जी हिन वेड़े में विलादत थी साईं ज़ैनब जनाब फिजा जे थी साईं जी आमद थी अमीर अल मोमिनीन जॾहिं हथन ते थी खे खयूं थी खे हथन ते खणी पहिरियों पहिरियों किसनी का चुमण पो सर था चुमण ये रोन भी त साईं फिजा जे थी मौला धीअर ॼणंदी हुन त पीउ माउ ख़ुशि थींदा आहिनि तव्हां रो छो था अमीर अल मोमिनीन जन फरमाइनि था फिज़ा रवां थो धीउ आहे उमिरि थोरी अथसि दुख घणा यार रोवारींदा लफ़्ज़ आहिनि जंहिंजे दिलि में क़ब्र हुसैन आहे उहो लफ़्ज़नि ते ज़रूरु रो उमिरि थोरी अथसि दुख घणा अथसि इमाम फरमाए थो किसनी बि हिन जे करे थो चवां गरम जंजीर होंदा हे नरम हथ होंदा कंडी न जे करे तो जमा रज़ीलन जी बाजार होंदी बेहया शाम जो औरतों कोठन ते छतन ते चढ़ी पत्थरन जूं झोलियूं भरे हिन कंड ते उछला मोने ॾिसो इमाम फरमाए थो सर इन जे करे तो जमा जो ज़ालिम नेज़न जे अदन साईं जे सिर तो चादर लहाई साईं फिज़ा के जॾहिं जनाब रुबाब चयो फिज़ा तू सैयदन जे वेड़े जी कनीज़ मूंखे ॿुधा त हुसैन जूं भेणियूं खणियूं हुसैन जा भाई मां केतिरे टाइम खां अची वेठी आहियां मूंसां कोई मिलण न आयो फिज़ा फरमाए थी मोॾे ॾिस मां शाही छॾे हिन दर ते शोरिया तुंहिंजो चए थी मूंसां मिलण न जेके सिज बीठे भाॼाईअ सां मिलण न पियो अचण उन्हनि शराबीअ जे दरगाह में कीअं ॻाल्हायो जेके सिज बीठे भाॼाईअ सां मिलण न पियो अचण अल्लाह ॼाणे उन्हनि बाज़ारुनि में पत्थर कीअं झलिया साईं फरमाए थी ईंदियूं रवण वारा टाइम जी इल्लत सिज लॻी पई साईं जो नाम जे